नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त इस्लामाबाद में हलीम आदिल शेख सिंध पुलिस खिलाफ़ तौहीन अदालत केस दाख़िल करण लाइ सुप्रीम कोर्ट पहुची वियो आहे। मुंहिंजे खिलाफ़ दहशतगर्दी जा केस क़ाइमु कया विया आहिनि। मुंहिंजे खिलाफ़ पुलिस मोबाइल जो शीशो तोड़ण ऐं पुलिस वर्दी जो बटन तोड़ण ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस आर्डर 2019 खां पोइ सिंध पुलिस सिंध हुकूमत जे घरनि जी ग़ुलाम थी वई आहे। सिंध में SSP उहो मुक़ररु थी ईंदो आहे जेको CM हाउस मां डील ऐं मंथली तय करे ईंदो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त इस्लामाबाद में हलीम आदिल शेख सिंध पुलिस खिलाफ़ तौहीन अदालत केस दाख़िल करण लाइ सुप्रीम कोर्ट पहुची वियो आहे। मुंहिंजे खिलाफ़ दहशतगर्दी जा केस क़ाइमु कया विया आहिनि। मुंहिंजे खिलाफ़ पुलिस मोबाइल जो शीशो तोड़ण ऐं पुलिस वर्दी जो बटन तोड़ण ते दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस आर्डर 2019 खां पोइ सिंध पुलिस सिंध हुकूमत जे घरनि जी ग़ुलाम थी वई आहे। सिंध में SSP उहो मुक़ररु थी ईंदो आहे जेको CM हाउस मां डील ऐं मंथली तय करे ईंदो आहे।